दीन नालो छा जो आ नसीहत खैर खाई जो नालो आ। जेकॾहिं तू नमाजी भी आई, हाजी भी आ, आलम भी आ, सैयदा, पीरा, मुतकिया, पर जेकॾहिं तुंहिंजे दिल में खैर खाई ना है, कीनो आ, कदूरत आ, बुग़्ज़ आहे, त तुंहिंजो ईमान अञा कामिल ना है। मदीने जा ताजदार, अड़ियन जा आधार, नबियन जा पगदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मस्जिद नबवी में वेठा हा। सुभान अल्लाह। सहाबन जो मजमू लगो पियो। केडी प्यारी महफिल होंदी, केडी नूरी महफिल होंदी। अज रुगो हिन कचहरी में महफिल में महबूबन जो जिक्र खैर पिया कयूं त दिल ठरे पई। ऐं उन महफिल जो आलम छा होंदो जंहिंमें मदीने जा साईं ज़ाहिरी जलवागर हो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं साहबन जो जरगो लगल हुजे। के चा आयो काफिलो अज साथ धणे सरवाण, वार वटे वागू कया पलाण, को जहड़ो पुनल पाण, तहड़ी सटा साथ जी। सुभान अल्लाह। मुझे महबूब जी नूरी नूरी महफिल लगी पया। सहाबा वेठा हा। हिकड़ो शख्स बाहिरा पे आयो। अल्लाह जे हबीब जी नजर उन जे मथा पया। रहमत वारे नबी फरमायो, ओ मुझा गुलामो, ओ शमअ रिसालत जा परवानो, जेके जन्नती शख्स दिसणो आ सो हिन जो दीदार करे। सुभान अल्लाह। छा ख्याल आ तुंहिंजो जेके महबूब चवन ही जन्नती आ। गुलामो, जेके दुनिया में जन्नती शख्स जो दीदार करणो आ, वो अचण वारे शख्स जो दीदार कर। साहबा खुश भी थिया। ऐं हिकड़े साहबी दिल में इरादो कयो, छो त नेकीअ जे मामले में रीस करण जायज़ आ। असां रीस कंदा आहियूं दुनिया जे मामलन में। फुला वटि हेतिरी ज़मीन आ, आऊं भी एतिरी ज़मीन कयां। हुन वटि खज़ानो आ, आऊं भी एतिरो खज़ानो गॾु करियां। पर आशिक मोमिन साहबा रीस कंदा हा नेकीअ जे अंदर। उन साहबी दिल में सोचियो त आऊं हिन वटि मेहमान थी वञा ऐं वञी रात जा 4 पहर गुज़ारियां ऐं ॾिसां त ही अमल कहिड़ो कंदो आहे, जंहिंजे करे अल्लाह जे हबीब हिन खे इन इनाम सां नवाज़ियो आहे त आऊं बि उहा नेकी कयां। इहा नेमत रब मूंखे बि नसीब करे। शाम जो टाइम थियो आ। ओ सहाबी उन जे दरवाजे ते मेहमान बणजी आयो। रात जा 4 पहर सुतो आ। मेज़बान आराम पियो करे पर मेहमान जागे पियो। तलाश में आ, गोला में आ त कहिड़ो अमल तो करे। ॾिठई नमाज तहज्जुद पियो पढ़े, तिलावत पियो करे, आम नमाज़ूं जेके सहाबा भी पढ़ंदा हा। सिज भरी वियो। हिन खे का अहिड़ी नेकी नज़र न आई। सुबुह जो जॾहिं मोकिलाए रवानो थियो, अर्ज़ कई अदा मूंखे मेहमान थियण जी का ज़रूरत कान हुई। मां त बहानो बनायो त ॻोल्हियां तो अमल कहिड़ो कंदो आ। पर जीअं तो तहज्जुद पढ़ियो ईअं असां बि अल्हम्दुलिल्लाह पढ़ंदा आहियूं, क़ुरान बि पढ़ंदा आहियूं, 5 खाना नमाज बा जमात असां बि पढ़ंदा आहियूं। पर उहा नेकी कहिड़ी आ जंहिंजे करे अल्लाह जे हबीब तुंहिंजी निशानदगी करे पिन पॉइंट फरमायो त जन्नती आ। हाणे मूंखे उहो अमल ॿुधा। उहो शख्स तो चवे ओ अदा ॿियो त मूं वटि को अमल कोन्हे। हाँ, जॾहिं मां रात जो सुम्हंदो आहियां, निंड कंदो आहियां, सुम्हण खां पहिरीं दुआ घुरंदो आहियां। ओ बेनियाज़ मौला, ओ करीम रब, जेके मूंसां विड़िया, जिन मूंसां ज़ुल्म कयो, जेके मूंसां कीनो बुग़्ज़ रखनि था, उन्हनि जी मर्ज़ी आ, पर मां मड़न खे माफ़ कयो। सुभान अल्लाह।
सुभान अल्लाह जिन भी मुखे दुख दिना ऐं मुसा नफरतों इख्तिलाफ रखिया पर आऊं सुमण महल हिन सीने खे कीने बुग़्ज़ कदोरत नफरत खां पाक करे मिड़नी मुसलमानन खे माफ़ करे पोए सुमंदो आहियां। शायद इहा नेकी अल्लाह खे वणी वई ऐं मालिक मुते मेहरबानी फरमाए छॾी। सुभान अल्लाह। त दीन नालो छा जो आ? खैर खाइर। मस्जिद नबविया अल्लाह जा हबीब वेठा इब्तिदाए इस्लाम जी गाल पियो कयां। अञा उहो दौर आ मस्जिद नबवी कच्ची आ, अञा बिल्डिंग भी कान बनियल हुई। हिकिड़ो शख्स बहराड़ी मां आयो आ, अजमिया देहातिया अणपढ़ियल आ, अची करे रसूलुल्लाह जे बाहरगाह में कलमो पढ़िया उते वेठो आ। अञा उनखे अदब जी ख़बर न आहे, मस्जिद जे तक़द्दुस जी ख़बर न आहे, मस्जिद जे एहतराम जी ख़बर न आहे। इशा जी नमाज पढ़ी या कचहरी खत्म थई, हिन मस्जिद जी खाली जगह पई हुई। वीचारो बहराड़ीअ जो अणवाखिब उते वही पेशाब करण लॻो, छो त नओं हुयो। अञा हुनखे मस्जिद जे एहतराम तक़द्दुस जी ख़बर कोन हुई त जगह खाली पई हुई त वीचारो अजनबी उते पेशाब करण लॻो। हाणे मदीने वारे साईं जो अखलाक पे तोखे ॿुधायां त साहब हैरान थी विया। अजीब माण्हू आ, मस्जिद में पेशाब तो करे। हबीबन हकल करे फरमायो ख़बरदार केर भी न चले, छॾियोस भले पंहिंजो पेशाब पूरो करे वठे। जॾहिं वो फारिग थियो अल्लाह जे हबीब उनखे सॾ कयो। ईअं न त को झिणकनि, ईअं न त को हुन सां ज़ोर सां ॻाल्हाइनि। क़ुर्आन तो फरमाए वक़ूलू लिल्लाहि हुस्ना। ओ मुसलमानो जॾहिं भी कलाम कयो त मिठी ज़ुबान में ॻाल्हायो। इस्लाम जे तबलीग जो तरीक़ो यो आ। तो जेकॾहिं बेनमाज़ी खे चवंदे यार तूं पुछड़ो आ, नमाज कोन पढ़े, त हू अञा भी तोखां नफ़रत कंदो। पर जे प्यार सां दावत ॾींदे त हू नमाज़ी बणजंदो। असां छा कंदा आहियूं, कंहिंमें का ग़लती कमी हूंदी न नमाज में वुज़ू में त सभिनी माण्हुनि जे साम्हूं उनखे टोकींदा आहियूं, अदा तो में हीअ ग़लती आ। पर क़ुरान तो फरमाए जेकॾहिं कंहिं मुस्लमान में कमी पेशी भी आहे त उनखे माण्हुनि जे साम्हूं न चओ। अकेलाईअ में, तनाईअ में, ख़लवत में हुन जे इज़त खे मजरू न कर, हुन जे ज़मीर खे मजरू न कर। क़ुरान जो हुक्म आ, मदीने वारे साईं जो तरीक़ो आ त कंहिंजी तनकीद कयो त भी बराए इस्लाह कयो, उहा हुन जे रुसवाई जो सबब न बणजे। अकेलाईअ में, ख़िलवत में हुन सां जेको उहा मोहब्बत वारे अंदाज में ॻाल्हायो त मिठी ज़ुबान सां जॾहिं ॻाल्हाईंदो त वो आवाज़ हुन जे कननि मां वञी हुन जे दिल में दाख़िल थींदो। अल्लाह जे हबीबन खे घुरायो, वेझो विहारे प्यार मां, शफ़क़त मां, मोहब्बत मां। मदीने जे ताजदार फरमायो बाबा हीअ मस्जिद आ, अल्लाह जो घर आ, हिते नमाज पढ़ी वेंदी आ, अल्लाह जी इबादत कई वेंदी आ, हिते पेशाब न कयो वेंदो आ। एॾो प्यार मां समझाई आ, वो अंदर में ॾाढो शर्मसार आ। मूं हेॾी ग़लती कई आ, मुंहिंजे महबूब मूंखे कुझु भी न चयो आ। प्यार सां पियो समझाए। जॾहिं वञण लॻो हबीबन फरमायो तो वटि सवारी आहे या न? अर्ज़ कई या रसूल अल्लाह, मां पैदल आयो आहियां। रहमत वारे नबीअ ॾाची भी ॾिनी आ, ॾोरियूं सामान जो भरे ॾिनियो। हाणे ॾाचीअ ते चढ़ियो आ, सामान खणी अचे पियो। जॾहिं पंहिंजे ॻोठ जे वेझो आयो आ, परे खां सॾड़ा पियो करे, ओ ॻोठ वारो अचो अचो, अवां खे हिकिड़े ॻाल्हि ॿुधायां। अवां ॾिठो छाहे, हिते रखियो छाहे? अड़े आऊं अहिड़े हस्ती ॾिसी आयो आहियां, ईअं प्यार ॾींदो आहे जे जीजल मां सीने सां लॻाईंदी आ। हेॾे मां ग़लती कई पर हुन सीने सां लॻायो। सखी भी अहिड़ो आ, ॾाची भी ॾिनई आ, सवार भी ॾिनई आ, सामान भी ॾिनई आ। ओ मुंहिंजा ॻोठ वारो, हलो हलो
हलो अवां खे उन जो दीदार कराया। अग्या उहो शख्स आ, पोयां सारो खानदान आ, कबीलो आ। हबीब करीम जी बारगाह में आया ऐं ॾिसी करे चवनि था असां खे उञ अव्हां जी आऊं पाणी कीअं पियां विझे अखियों अखियनि में अॼु तिको हूं दॾियां पो थोरा एती थियां जे सजण साम्हूं निहारे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जिंदगी नालो आहे खैर खाई जो, तुझे दिल में बे मुसलमान जे ला खैर खाई हुजे। जिंदगी रुगो पंहिंजे जीअण जो नालो न आहे। जिंदगी ईअं गुज़ारियो जीअं मेण बत्ती पान खे साड़े ॿियनि खे रोशनी ॾे। कुर्बान वञा मुझे महबूब करीम जी पूरी जिंदगी इन मिसालन मां भरी पया। सहाबा किराम जी जिंदगी ॾे निहारियो अवां खे या जिंदगी ईअं मिलंदी आहे। हज़रत महमूद गज़नवी रहमतुल्लाह सुभान अल्लाह। वॾो बादशाह, पर बादशाह भी आदिल ऐं आशिक रसूल। बुधाए थो त या बादशाही का मुझे मीरास में कोन हुई त को मुझो बाबो बादशाह हो या ॾाॾो हुयो न। पंहिंजे तारीख़ में लिखे थो साईं लिखनि था त मुझे वालिद जो नालो हो सबकुद्दीन ऐं एॾो गरीब तरीन चओ गुज़री वेंदा हा, घर में खाइण जे लाइ कुझु न हूंदो। हिकु ॾींहुं आयो महमूद गज़नवी जे बाबे ॾिठो बचड़ा बुखिया 3 ॾींहं गुज़री विया। कंहिंजे अॻियां हथ झलिया इहो बि इस्लाम में जाइज़ नाहे। अल्लाह जे हबीब फरमायो अल कासिबु हबीबुल्लाह, हक हलाल जो पोरियो करण वारो अल्लाह जो दोस्त आ। होड़ा मुझा मिठा आबिद हुजे वो तस्बीह पियो पढ़े उनजे मणियुनि जो आवाज पियो अचे। हेॾा गरीब कुहाड़ो खणी काठियूं वॾे उनजे हथनि में जेके छाला पवंदा आहिनि। मदीने जे मीर फरमायो त मोमिन जे हथनि जा छाला रब खे वणंदा आहिनि। सुभान अल्लाह। हलाल जी कमाई। महमूद गज़नवी जे बाबे ॾिठो कंहिंजे अॻियां हथ झलिया इहो बि जाइज़ नाहे। मुंहिंजे महबूब जी हदीस आहे सब को दीन दिल में इरादो कयो कंहिंजे अॻियां हथ बि कीअं झलिया। बच्चा भी बुखिया दिल में ख्याल कयई त ॿियो त कुझु न पियो करे सघां, वञी शिकार करे अचां के हलाल जानवर जो शिकार करे अची ज़िबाह करे बच्चन खे खाराए। तलवार खई घोड़े जे मथां चढ़ियो आयो आ बेले में जंग में आयो आ। सुबह खां वठी शाम ताईं दौड़ंदे रहियो शिकार जी तलाश में। को भी शिकार हुन जे हथ न लॻो आ। शाम थियण वारी आ। वॾी मुश्किल सां वॾी जदोजहद खां पोइ हिन हिकु हरणीअ जो हिकिड़ो बचड़ो पकड़े वरितो। दिल में ख्याल कई चलो शिकार वॾो न मिलियो त नंढो त मिलियो न। ज़िबा करे बचड़नि खे खाराईंदसि उन जे पेट जी बुख विसामे। जल्दी जल्दी उन हरणी जे बचड़े खे ॿधी घोड़े ते रखई। सिज लहण वारो आ। दिल में भव लॻो पियो आ, खौफ लॻो पियो आ। मतां को जानवर हमलो न करे छो त वॾो झंग लॻो पियो आ। जल्दी जल्दी उन बेले मां ॿाहिरि निकितो आ। हाणे मगरिब जी अज़ान बि अची वई। पाण बि थकिजी पियो आ। घोड़ो बि डोड़ी डोड़ी थकिजी पियो आ। थोड़ी देर जे लाइ उते रुकियो आ त घोड़ो बि साह पटे आऊं बि थोरो फ्रेश थी वठां। अञा घोड़े तां हेठि लथो पोइ ते छा निहारे तो न बचड़े जी अमड़ हरणी पीछो कंदे डोड़ंदे आई। चाहे इंसान में हुजे चाहे जानवर में हुजे
ईअं न त को इंसान जे अंदर अमरनि खे बचड़ा प्यारा आहिनि, जानवरनि खे न आहिनि। ख़ुदा जो कसम बचड़ा बचड़ा इहो सबक दीन पोइते निहारे त कुछ फासले ते वा हरणी वीचारे अखियुनि मां नीर पई वाहे। निमाणियूं निगाहूं खणी महमूद जे बाबे जे चेहरे में पई निहारे, पंहिंजे बचड़े जे जुदाईअ में पई रोए। यारो कुर्बान वञा, दुआ कयो अल्लाह उहे अखियूं ॾे जंहिंसां माण्हू इशानीअ जूं लकीरूं पढ़ी वठे। बुज़ुर्ग फरमाइनि था त उहा अखधार जो मुसलमान जे परेशान हुजे त हुन जे चेहरे जूं लकीरूं तोसां ॻाल्हाइनि। कंहिंजे दिल में केतिरो ॾुख आहे, कंहिंजे दिल में केतिरो दर्द आहे, केरु कंहिंखे ॿुधाईंदो न आहे, पर इस्लाम जो हुक्म आहे त तूं उहा नज़रधार जो तूं ॿिए जे दिल जा ॾुख ॼाणे बि सघीं ऐं उन जे दर्दनि जो दरमान करे बि सघीं। सभ को दीन हरणीअ में जो निहारियो त परेशान थी वियो। अमड़ा छो त मां हूंदी आहे, चाहे इंसाननि मां हुजे चाहे जानवरनि में, मां खां बग़ैर घर कब्रिस्तान वांगुरु हूंदो आहे। मां खां बग़ैर उहो दरिया जो मिसाल आहे जंहिंमें पाणी न हुजे। अमड़ वॾी ही जानवर हरणी पई रोए। बादशाह जो वालिद थो चवे मुंहिंजे लाइ इम्तिहान थी वियो, कयां त छा कयां। जे बचड़े खे वञी ज़िबा थो कयां त बेज़ुबान जानवर जी दिल थो टोड़े, मां हथ थो कढियां त बचड़ा मुंहिंजा था बुख में रहनि। इम्तिहान अची वियो, कया त छा कया। हेॾे मुंहिंजा बचड़ा बुख में, होॾे हरणीअ जे अखियुनि में लुढ़क। आख़िरकार मुंहिंजे दिल मां फ़ैसिलो आयो, ओ सबक दीन हिन बेज़ुबान जानवर जी दिल टोड़ण मां तोखे को फ़ाइदो कोन मिलंदो। चवे थो मां हरणीअ जे बचड़े मां हथ कढिया, वो डोड़दे वञे पंहिंजे जीजल मां सां गॾु थियो आहे। अमड़ ख़ुशीअ मां उनखे वठी झंग ॾे रवानी थी आहे। मां ख़ाली हथनि मोटे घर में आयो आहियां, इशा जी नमाज़ पढ़े हाणे लंघण सुम्ही रहियो आहियां, बुख में सुम्ही रहियो आहियां। अञा पहिरीं अख लॻी, हीअ अख बंद थी वई, दिल वारी अख खुली वई। अञा पहिरीं निंडा छा ॾिसां, मदीने जे मीर जो दीदार थी वियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। फरमा तो हीअ अख बंद कयमि, अञा पहिरीं निंड आई त दिल वारी अख खुली। उलटे चाल चलते हैं दीवान गाने, इश्कों को बंद करते हैं दीदार के वास्ते। सबक दीन रहमतुल्लाह तो फरमाए अल्लाह जे हबीब जो दीदार थियो, पर हबीब करीम जे हथन में बादशाही ताज हुयो। रहमत वारे नबी फरमायो ओ महमूद जा बाबा सबक दीन, अज तो अहिड़ो अमल कयो आ तो हिकड़े जानवर जी दिल रखी आ। अज अल्लाह एडो राज़ी थियो आ, तुंहिंजो मालिक खालिक एडो तोखां राज़ी थियो जो हाणे दुखन जा ॾींहं लही विया, हाणे बुखन जा ॾींहं लही विया। ही बादशाही इनाम अल्लाह पाक तुझे ला इनाम में मोकलियो आहे। सुभान अल्लाह। अर्ज पे कयम त खैर खाई अल्लाह जी मखलूक जी भलाई, अल्लाह भी राज़ी उन जो रसूल भी राज़ी। हबीबन करीमन फरमाया तही अल्लाह जे तरफा तुझे ला इनाम इकराम। मुझे महबूबन करीम जी हदीस काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खैरुन नास मन यनफउन नास। अल्लाह जे हबीब फरमायो अवां जे अंदर उहो भलो आ जेको इंसानन खे फायदो ॾे।
अवां जे अंदर उहो भलो आ जंहिंमां इंसाननि खे फ़ाइदो पुॼे।